अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजी ज़ात जतोई आहे ऐं मां पाण अतराणी जतोई आहियां। जीअं त मुंहिंजो हिकिड़ो पैगाम आहे, एतिरो पैगाम आहे जतोइन भाइरनि खे त शिकारपुर ज़िलो असां जतोइन जो आहे, जिथे असां जतोइन मतिलबु घणो नालो जतोइन जो आहे ऐं फैज़ूल वारो त जतोइन जो घर आहे। यार जतोई ॿाहिरो जो तव्हां इन जाइ ते बि फुरा कंदव ऐं मतिलबु हिकिड़ी फुर कंदव जा यार सरदार ई तव्हां फुरियो आहे। असांजे सरदार को फुरींदो त असांखे केतिरो न बुरो लॻंदो, तव्हां जंहिंजे ॿिए सरदार फुरियो आहे त यार उन्हनि खे केॾो न बुरो लॻो। इन जे करे मुंहिंजी तव्हां सॼनी भाइरनि खे अपील आहे जतोइन खे त भाई ॿांह था ॿधूं, हितां फुरण बंदि कयो, इहा भली ॻाल्हि न आहे। छो जो हे जतोइन जेको घर आहे हिन खां हे ई सभु घर आहे, तव्हां ही सभु घर मां था फुरियो पिया। ई न कयो ॿेली, हाणे मां तव्हांखे छा चवां, ई न कयो दोस्तो। जेकी बि जतोई क़ौम आहे ई न करे, ख़ासि करे जेके फैज़ूल आड़े जी हद में जतोई ई न कयो, इहे सही न आहिनि फुरा। असांजा जेको आहे सो पुलिस थी अचे असांजा नंग रुलंदा था अथनि, इहा ॻाल्हि सही न आहे ऐं महिरबानी करे अॼु खां पोइ इहो कमु न कयो।